ओ या अली काबे अंदर, या अली काबे अंदर तुंहिंजो अचण सुभान अल्लाह। ऐं नबीअ जे बिस्तरे ते सुम्हण सुभान अल्लाह। ऐं नबीअ जे बिस्तरे ते सुम्हण सुभान अल्लाह। या अली काबे अंदर, या अली काबे अंदर तुंहिंजो अचण सुभान अल्लाह। ऐं नबीअ जे बिस्तरे ते सुम्हण सुभान अल्लाह। ऐं नबीअ जे बिस्तरे ते सुम्हण सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम। या अली मदद तमाम मोमिनन खे पुनल फुकरा सोशल वर्कर इंसान दोस्त जे तरफ़ां सलाम। या अली मदद दोस्तो, 13 रजब मौला जी आमन जो ॾियारो सभिनि दोस्तनि मोमिनन खे फुकरान खे मुबारक। ऐं मोमिन फुकरान खे इंसान दोस्तनि खे मां पुनल फुकरा अपील कंदुसि हथ ॿधी त दोस्तो, जेको मोमिन जेको दोस्त जिथे आहे हिन मौला जे आमन जे मौक़े ते ऐं इन ख़ुशी जे ॾींहं ते मां दोस्तनि खे अपील कंदुसि खुदारा दोस्तो, तव्हां पंहिंजे इर्द गिर्द में पंहिंजे पाड़े में जेको बेपहुच माण्हू मिसकिन माण्हू आहे, ग़रीब आहे, लाचार आहे, उन जी मदद कयो, उनखे घड़ी सवा जे लाइ ख़ुशियूं ॾियो ऐं उनखे ईद करायो। खुदारा असां दोस्तनि तमामु मोमिननि खे, देसनि खे, परदेसनि खे सभिनि खे अपील कंदुसि खुदारा तव्हां पंहिंजे इर्द गिर्द में ॾिसो, ख़ुशियूं विरायो, मोमिननि खे ईद करायो। अगरि तव्हांजे इर्द गिर्द में को नथो अचे, खुदारा असां सां राब्तो कयो, असां तव्हांखे निशानदेही कयूं। मोमिन जेको ग़रीब मोमिन आहे, मिसकिन आहे, उनजी ईद करायो। इन ख़ुशी जे मौक़े ते मां तमामु दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, अपील कंदुसि। जज़ाकल्लाह।